ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, हे कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दर ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल पाण कथा में श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 72 अध्याय जे 3 भाग में ॾिठो त श्री श्याम सुंदर जी जरासंध के धर्म बाबत कथाऊं ॿुधाइनि था त हिकु भेरो हिकु कबूतर बेल जे वास्ते पंहिंजो पाण खे अग्नि में विझी छॾियो हो ऐं संदसि पत्नीअ बि बेल जे ख़ातिर पंहिंजो पाण खे उन जो भोजन ठाहे वेंकट धाम प्राप्त कयो हो। तंहिं बाद राजा हरिश्चंद्र जी कथा ॿुधाइनि था त राजा हरिश्चंद्र दान ॾियण जे वास्ते पंहिंजो पाण खे हिकु चंडाल वटि तमामु नीच कमु करण वास्ते 1 साल ताईं गिरवी रखियो हो। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण इन ही कथा के वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 72 अध्याय जो 4थों भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त हे राजा परीक्षित, राजा हरिश्चंद्र जी इहा ॻाल्हि ॿुधी हुन चंडाल विश्वामित्र खे संदसि मर्ज़ीअ मूजिबि पैसा ॾेई मोकल ॾिनी। राजा हरिश्चंद्र उते रही चंडाल जा 2 कम करण लॻो। संदसि राणी पुट समेत उन शहर में कंहिं गृहस्थीअ वटि नौकरियाणी रही पंहिंजा ॾींहं काटण लॻी। कुझु ॾींहंनि खां पोइ परमेश्वर जी इच्छा सां हिकिड़े ॾींहुं राजा हरिश्चंद्र जो पुटु मरी वियो। राणी उहो लाश खणी गंगा किनारे ते वञी सारण जी ख्वाहिश कई, पर राजा पंहिंजे धर्म ते क़ाइमु रहण सबबा पंहिंजे स्त्रीअ खे चवणु लॻो त पहिरियां ई मुर्दे जा पैसा ॾे, तंहिं खां पोइ उनखे जला। इहा ॻाल्हि ॿुधी राणी रोई चयो त महाराज, इहो तुंहिंजो ई पुटु आहे ऐं उन जो ई लाश आहे जो जलाइण वास्ते आंदो अथमि। मूं वटि त सवाइ हिकु कपिड़े जे ॿियो कुझु बि कोन्हे। इहा ॻाल्हि ॿुधी राजा हरिश्चंद्र जवाबु ॾिनो त जे मां पैसा नथो वठां ऐं मुफ़्त में सारण ॾियां थो त मुंहिंजे धर्म में भंग थो पवे। तंहिं करे पंहिंजे पुट खे बि सवाइ पैसनि वठण जे सारण न ॾींदसि। राजा खे अहिड़ो धर्म ते पुख़्तो रहंदो ॾिसी जीअं राणी पंहिंजे कपिड़े जो पलू फाड़े पैसनि जी अयूज़ ॾियण लॻी, तीअं ई नारायण जी कृपा निदान अहिड़ो धर्म सत्य राजा जो ॾिसी हिकिड़ो विमान तमामु चङो जराउ थियल उन्हनि जे वास्ते उते मोकिलियो। पोइ पाण बि उते आयो। राजा खे दर्शन ॾेई रोहित शिव नाले उन जे पुट खे पंहिंजी महिमा सां जीअरो करे राजा हरिश्चंद्र खे संदसि राणीअ समेत विमान ते चढ़ी वेंकट हलण लाइ चयो। राजा हरिश्चंद्र त्रिभुवन पतिअ खे हथ जोड़े चयो त हे महाप्रभु पतित पावन, जीअं तव्हां मूंखे पंहिंजो दास ॼाणी दर्शन ॾिनो आहे, तीअं मुंहिंजे स्वामी चंडाल खे बि वेंकट वठी हलो त मुंहिंजो मनोर्थ पूरो थिए।
इहा ॻाल्हि पंहिंजे भक्त जी ॿुधी लक्ष्मीपति उन चंडाल खे बि कुटुंब समेत विमान में चाढ़े बिना सिंसे वैकुंठ में वठी वियो। राजा हरिश्चंद्र खे अमर पदवी ॾिनी ऐं राजा टुटदेव अहिड़ो धर्मात्मा हो जंहिं 39 ॾींहंनि खां पोइ कुझु अनाज भोॼन करण वास्ते हथु कयो हो, सो बि ब्राह्मण खे खाराए पाण बुखायल रहियो हो। उन धर्म सां मुक्तीअ जी पदवीअ खे पहुतो। राजा बली श्री वामन जीअ खे सॼो ई राज ऐं धन पंहिंजो ॾेई तन ॾियण वास्ते बि तयारु थियो। उन सुतल रोक जो राज पातो जंहिंजो नालो दुनिया में अॼु ताईं रोशन आहे। राजा शिव कबूतरीअ जी अयूज़ पंहिंजे बदन जो मांस वढे ॾिनो हो ऐं उदालकरकेश्वर जो 6 महीने भोॼन कंदो हो। तंहिं हिकिड़े दफ़े पाण न खाई उहो भोॼन महिमान खे खाराए पाण बुखियो रहियो। तंहिं दान जे प्रताप सां विमान ते चढ़ी वैकुंठ धाम पहुतो। दधीची रखेश्वर पंहिंजे बदन जी हॾी इंद्र ऐं ॿियनि देवताउनि खे ॾिनी हुई। हे राजा, उन्हनि खां सवाइ ॿिया केतिरा ई सखी थिया आहिनि जिन पंहिंजे प्राण ऐं माल ॾियण में का घटिताई न कई हूंदी। उन्हनि जो हाल केतिरो तव्हांखे ॿुधायां। जीअं अॻूणनि जुगनि में इहे धर्मात्मा थींदा आया आहिनि, तीअं तूं बि हिन युग में सखी पैदा थियो आहीं। जे तूं असांजी इच्छा पूरी कंदे त तुंहिंजो जस्ब संसार में बणियो रहंदो। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, हिते श्री श्याम सुंदर ॾाढी ई चतुराईअ सां राजा जरासंध खे अॻूणनि धर्मात्माउनि जी कथा ॿुधाईंदे हुननि खे बि ॿुधाए थो त तव्हां बि धर्मात्मा थी असांखे इच्छा मूजिबि दान ॾियो। श्री श्याम सुंदर जी इहा ॻाल्हि ॿुधी ऐं उन जो चंद्रमुख ॾिसण सां जरासंध सम्झियो त हे ब्राह्मण न आहे पर के राजकुंवर आहिनि। तंहिं करे जे ही प्राण घुरनि त बि ॾियणु घुरिजनि जंहिं में मुंहिंजो धर्म क़ाइमु रहे। ॾिसो, राजा बली शुक्र गुरुअ जे मना करण ते बि वामन खे टिनी लोकनि जो राज ॾिनो, जंहिं करे संदसि जस अॼु ताईं दुनिया में क़ाइमु आहे। पंहिंजे शरीर सांडण मां वॾाई नथी मिले, पर परोपकार करण सां जस मिले थो। अहिड़ो वीचार करे जरासंध श्री श्याम सुंदर खे चवणु लॻो त सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, जरासंध श्री श्याम सुंदर खे छा जवाबु ॾियनि था, उन जी कथा पाण सुभाणे शुरू कंदासीं। इत श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 72 अध्याय जो 4 भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।